पहिरीं जेको इश्यूज़ ते असां डिस्कस कंदासीं उहो आहे दादू में जेको आहे शेख बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में सकामती तकरार तां जहिड़े दौरान पीरसन मारिजी वियो आहे। पुलिस मूजिबि शेख बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में थियल जहिड़े सबबि पीरसन हमज़ो शेख जेको आहे सो थॾे ते मारिजी वियो। इन हवाले सां तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं त दादू में जेको आहे शेख बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां जहिड़े दौरान पीरसन मारिजी वियो आहे। संगावती तकरार जे हवाले सां अगरि असां ॻाल्हि कयूं त संगावती तकरार जेके आहिनि सो उहे इंतिहाई सिंध में जेके आहिनि सो इंतिहाई दर्जे ते पहुतल आहिनि, जिन में की असांखे कंट्रोल करिणो आहे, असां सभिनी खे गॾिजी करे उन में किरदारु अदा करिणो आहे। इन हवाले सां जेको आहे सो वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे इशफ़ाक़ मलिक। जी इशफ़ाक़, छा अपडेट्स आहिनि इन हवाले सां? दादू में जेको आहे सो शेख बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में संगावती तकरार तां जहिड़ो थियो आहे? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त बीस थाणे जी हद में अॼु ही शेख बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जेको तकरार हो उन जे दौरान धक लॻण सां 55 सालनि जो हमज़ो जेको आहे सो उहो मारिजी वियो आहे। जॾहिं त हिन जे मारिजी वञण खां पोइ ॿिन्ही धुरियुनि में छिकताण वधी वई आहे। जॾहिं त पुलिस जेको आहे उहो ॿिनि ॼणनि इमरान ऐं जेको निसार शेख खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त इहो जेको पुराणो तकरार आहे इहो हलंदड़ हो संगावती तकरार। अॼु ॿिन्ही धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां मुंहुं मारी थी ऐं जेको आहे झेड़े जे दौरान धक लॻण करे हिकु पीरसन जेको उहो फ़ौत थी वियो। जॾहिं त जेको पीरसन फ़ौत थी वियो हुनजो लाश जेको आहे सिविल अस्पताल दादू मुंतकिल कयो वियो। लाश ज़रूरी कारण सां वारसनि हवाले कयो। लाश ॻोठ पहुचण ते कराम अची वियो आहे। जॾहिं त पुलिस वाक़े जो हिन महिल ॿुधाए पियो वञे त केस बी सेक्शन थाणे ते दाख़िल कयो पियो वञे। वारसनि जो चवणु आहे त पीरसन जो त असांजो हिनजो पुराणो तकरार हलंदड़ हो। अॼु हे जेका जवाबदार जेकी गिरफ़्तार थिया आहिनि उन्हनि असांजे पीरसन खे जेको आहे मामूली ॻाल्हि तां मुंहुं मारी करे ऐं जेको आहे सो हुनखे क़तल करे छॾियो आहे। जी इशफ़ाक़ मलिक, वॾी महिरबानी।